पाकिस्तान सही सिमत पे नहीं चल रहा है। मुआशरा तकसीम हो चुका है, मईशत तारीखी बहरान से गुजर रहा है और सिलेक्शन का सियासत ने हमारा जमहूरियत का जनाजा निकाल दिया है। इलेक्शंस करवाने पड़ेंगे, इत्तेफाके राय पैदा हो सकता है, मिसाइल का हल निकल सकते हैं, जमहूरियत बहाल हो सकता है, 18वीं तरमीम बहाल हो सकता है। सिलेक्शन जी सियासत जमहूरियत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। मुल्क खे नई सियासी क़ुवत जी ज़रूरत आहे। हिकु शख़्स जे वापसीअ जे लाइ आइन जमहूरियत ऐं इलेक्शन खे रोकियो वियो आहे। ॾोहो कंहिंजो बि हुजे, असांखे अॻिते वधणो पवंदो। चूंडुनि जे फौरी तारीख़ ॾिनी वञे, कुझु बि थी वञे, आम चूंडूं कराइणियूं पवंदियूं। अवाम खे पंहिंजा नुमाइंदा चूंडण जो हक़ मिलणु घुर्जे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कारसाज़ साने जे शहीदनि जे यादि में थियल जलसे खे ख़िताब। सदन चवण त नफ़रत जी सियासत खे छॾणो पवंदो। मुफ़ाहिमत जी सियासत सां ई मुल्क सघारो थींदो। जेसीं ताईं मख़सूस तबका फ़ाइदो खणंदा रहंदा, अवाम खुशहाल न थींदो। फलस्तीन के अवाम के साथ खड़े हैं। अब आज भी अकेले नहीं हैं, अब कल भी अकेले नहीं हैं। जब तक पाकिस्तान है तब तक फलस्तीन के अवाम अकेले नहीं हो सकते। जब कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो एक आमिर का कैद में था तो वो फलस्तीन का लीडर था यासर अराफात, जिसने जिया उल हक से मक्का में वादा लिया था कि इस्लामिक उम्मा का लीडर ओआईसी का चेयरमैन को वो फांसी नहीं देगा। अफसोस कि वो झूठा आदमी उस वादा से भी मुकर गया और शहीद जुल्फिकार अली भुट्टो को फांसी दिया था। फलस्तीन खे ज़ालमाने तरीक़े सां मारियो पियो वञे। फलस्तीनी अकेला न आहिनि, पाकिस्तान जो अवाम साणनि गॾु आहे। वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर खे फलस्तीन जे लाइ आवाज़ बुलंद करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो पहिरीं वज़ीर आज़म हुई जंहिं फलस्तीन जो दौरो कयो हो। यासिर अराफात ज़िया उल हक खां वाइदो वरितो हो त इस्लामी मुल्कनि जी अॻुवाण शहीद जुल्फिकार अली भुट्टो खे फाही न ॾिनी वेंदी। अफ़सोस ज़िया उन वाइदे तां फिरी वियो हो। पीपल्स पार्टी जे जलसे में मज़लूम फलस्तीननि सां ॿधी जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पीपल्स पार्टी जी समूरी क़यादत जी फलस्तीनी रुमाल पहिरे जलसे में शिरकत। पेट्रोल की कीमतें क्या हैं, चीनी की कीमत क्या है, प्याज की कीमत क्या है, टमाटर की कीमत क्या है। आखिर में अगर उनके पास तनख्वाह है, क्या वो इस तनख्वाह के अंदर गुजारा कर सकते हैं? और अगर गुजारा नहीं कर सकते हैं तो अपना गला क्यों काटेंगे? कोई भी धांधली नहीं करेगा, सब टप्पे मारेंगे तो तीर पर मारेंगे, अवाम के लिए मारेंगे, हक के लिए लड़ेंगे, सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका के लिए लड़ेंगे। सलाम सलाम अजीम पीर जी अजीम न्याणी तोखे सलाम हो सिंध जी रानी हो सुरह सिंघाणी तेरी अखिन में पानी हो कई अपनाणी सलाम। कारसाज़ साने खे 16 वरिह विहामी विया। शहीदनि खे इसाले सवाब पहुचाइण ऐं ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मिठी, उमरकोट, टंडोल हयार, सांगड़ ऐं शिकारपुर समेत ॿियनि शहरनि में बि पीपल्स पार्टीअ जा जलसा। कारसाज़ जे शहीदनि खे भरपूर भेटा पेश। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदनि जे मज़ार ते ज़ियालनि जी हाज़िरी। पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर ऐं अॻूणी MPA फरियाल टालपुर जी गढ़ी खुदाबख्श भुट्टो आमद। फरियाल टालपुर शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातिहा ख़्वानी कई।
अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां कारसाज़ सान्हे जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 18 अक्टूबर शहीदनि जी कुर्बानी बादरी वफ़ादारी जी तारीख़ आहे। कारसाज़ सान्हो विस्तारण जोॻो न आहे। शहीदनि जी कुर्बानी ज़ाया न थींदी। 18 तरमीम जमहूरियत जे शहीदनि जी जदोजहद जो समर आहे। पाकिस्तान खे मुकमल फ़िलाई रियासत बणाइण ताईं जमहूरियत जे शहीदनि जे खून जा कर्ज़ी रहंदासीं। पीपी अगवान शर्जील इनाम मैमुन पारां कारसाज़ सान्हे जे शहीदनि खे भेटा पेश। शर्जील इनाम मैमुन चवे थो पीपल्स पार्टी जे लीडर ऐं कारकुननि मुल्क क़ौम ऐं जमहूरियत जे लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कारसाज़ सान्हे में कारकुननि खे शहीद बीबी सां मुहबत ऐं वफ़ादारीअ जे करे शहीद कयो वियो। अॼु उन्हनि शहीदनि जो ॾींहुं आहे जिन पंहिंजो रतु ॾेई मुल्क में जमहूरियत जो ॾीओ रोशन रखियो। शहीद भुट्टो खां वठी अॼु ताईं असांजी तारीख़ शहादतुनि सां भरियल आहे। क़ौम खे सदाई आमरे जे उंदाह मां कढी जमहूरियत जी रोशनी में आणण वारी पीपल्स पार्टी आहे। इसराइल जी फ़लस्तीन ते वहशियाणी बमबारी जारी। गज़ा जे अस्पताल ते बमबारी सबब 800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 600 खां वधीक ज़ख़्मी। केतिरनि ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई थी वञे। सऊदी अरब, तुर्की, ईरान, फ्रांस ऐं कैनेडा जे गज़ा जे अस्पताल ते बमबारी जी मज़म्मत। आलमी बिरादरी जे दबाव बावजूदि इसराइल पारां अस्पताल ते हमले जी ज़िम्मेवारी क़बूल करण खां इनकार। इल्ज़ाम फ़लस्तीन ते लॻाइण जी कोशिश। मीडिया इसराइली दावा खे कूड़ो करार ॾेई छॾियो। अमरीकी सदर जो बाइडन जी इसराइल जे दौरे ते तलबेब आमद। जो बाइडन गज़ा जे अस्पताल ते हमले जी ज़िम्मेवारी फ़लस्तीनी ग्रुप ते विझी छॾी। इसराइल जे मुक़बिल हिमायत जो ऐलान। तलबीब आमद ते इसराइली वज़ीर आज़म अमरीकी सदर जो इस्तक़बाल कयो ऐं जो बाइडन नेतन्याहू खे भाकुर बि पातो। अमरीकी सदर इसराइल खे मुक़बिल सहकार जो यकीन ॾियारियो ऐं चयो त वाशिंगटन गज़ा में जंग दौरान इसराइल खे उन जे दिफ़ाउ लाइ सभु कुझु फ़राहम कंदो। रूस गज़ा जे अस्पताल ते इसराइली बमबारी खे ॾोहो ऐं गैर इंसानी फ़ैल करार ॾेई छॾियो। रूसी परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त जेकॾहिं इसराइल हमले में मुलविस न आहिनि त उन जूं सैटेलाइट तस्वीरूं लाज़मी जारी कयूं वञनि। विच ओभर में तेज़ी सां फैलजंदड़ सूरत हाल ख़िते खां ॿाहिरि पहुची चुकी आहे। हीउ आलमी पैमाने ते हिकु वॾो बहरान आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पारां गज़ा जे अस्पताल ते इसराइली बमबारीअ जी मज़म्मत। निगरान वज़ीर आज़म चवे थो अस्पताल खे निशानो बणाइण गैर इंसानी फ़ैल आहे छाकाणि त आलमी इंसानी क़ानून अस्पतालुनि ऐं तिबी अमले खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे थो। आलमी बिरादरी तशद्दुद रोकण जे लाइ तकड़ा उपाउ वठे। ज़िम्मेवारनि जो एहतसाब करे इसराइल खे बेगुनाह फ़लस्तीनी जे क़त्ल आम खां रोकियो वञे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एवन फील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंसिस में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां बेल्ट एंड रोड इनिशिएटिव ऐं सीपेक खे 10 साल मुकमिल थी चुका आहिनि। बीआरआई तरक्की ऐं ख़ुशहालीअ जो मंसूबो आहे। बेल्ट एंड रोड जे आइडिया ते सदर शी चिनपिंग खे वाधायूं पेश करियूं था। चीन जे तरक्याती मॉडल्स मां घणो मुतासिर आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो बीजिंग में बेल्ट एंड रोड फोरम खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अवामी सतह ते राब्तनि ऐं मुआशी तरक्की खे बीआरआई सां थी मिली। सीपेक तहत पाकिस्तान में 8000 मेगावाट बिजली पैदा थी रही आहे।
कराची सर्कुलर रेलवे जो बुनियादी मकसद वापारी सनत खे हथी वठाइण आहे। ट्रांसपोर्टेशन नेटवर्क खे जदीद बनाइण लाइ KCR रिथा अहम भराई साबित थींदी। मुआशी फ़ाइदनि खे कराची खां ॿियनि शहरनि ताईं पखेड़ियो वेंदो। वसीला फ्राहम न थियण ते शहर गुरबत ऐं इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही जे वर चढ़ी सघनि था। शहरी मसइलनि में घटिताई आणण लाइ ट्रांसपोर्ट निज़ाम खे बहितर करणु लाज़मी आहे। सिंध निगरान वॾे वज़ीर जो बीजिंग में बेल्ट एंड रोड फोरम खे ख़िताब। पाकिस्तान अबाबील वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो करे वठो। ISBR मूजिब मिसाइल सिस्टम जो मकसद खिते में स्ट्रेटेजिक इस्तेहकाम के वधाइण आहे। वेपन सिस्टम लॉन्चिंग के चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा, स्ट्रेटेजिक प्लानिंग डिवीजन, स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांड जे सीनियर अमलदारनि, साइंसदाननि ऐं इंजीनियर्स मुशाहिदो कयो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी पारां कामयाब तजर्बे में सहकार ते समूरनि माण्हुनि जी टेक्निकी सलाहियत, मेहनत, अज़्म जी वाखा सदर, वज़ीर आज़म ऐं फौजी सरबराहनि पारां बि कामयाब तजुर्बे ते वाधायूं। कराची में बंगले ते मुबैना तौर ज़्यादती बाद क़त्ल कयल नींगरी जो लाश ओबावड़ो पहुंचायो वियो। ओबावड़ो वासिन नींगरी सोनिया पठाणी जो लाश ॻोठ साबू खान पठाण में घर पहुचण ते रोड राड़ो मची वियो। गुज़रियल ॾींहुं गुलशन इक़बाल जी जमाली कॉलोनी में बंगले अंदर कमु कंदड़ नींगरी सोनिया बेहोश थियण बाद अस्पताल में दम ॾिनो हो। अज़ीज़ भट्टी थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फुलजी स्टेशन में खानगी क्लिनिक ते मुबैना तौर गलत इंजेक्शन लगण सबब नींगर फौत थी विया। पोती नींगर असगर पंवर जे वारसनि जो डॉक्टर ते ग़िफ़लत जो इल्ज़ाम। वारसनि मूजिब नींगर के बुखार में डॉक्टर वटि खणी आयासीं, जिते डॉक्टर दवा पियारी ऐं इंजेक्शन लगाई, जंहिं बाद नींगर फौत थी विया। डॉक्टर हुज़ूर बख्श पंवर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। मदेजी वेझो कच्चे में खूनी तकरार तां मारिजी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी छांव में तदफ़ीन। गुज़रियल ॾींहुं ताजुदेरो में कल्होड़ा जुड़ेजा खूनी तकरार तां 6 ॼणा मारिजी विया हुआ। मारिजी वियल जुड़ेजा बिरादरी जे नज़र मोहम्मद सुभान, अब्दुल करीम शोएब समेत 5 ॼणनि जी जनाज़ नमाज़ ॻोठ ड्रिगपुर में अदा कई वई। मक़तूल नादिर कल्होड़ो जी जनाज़ नमाज़ ॻोठ रमज़ान कल्होड़ो में अदा कई वई। इलाइक़े में सोग जुड़ेजा धुर जे 5 ॼणनि जा मड़ अबाणे कब्रिस्तान पीर साले शाह ऐं कल्होड़ा धुर जी मक़तूल जो मड़ पीर आबूड़ो कब्रिस्तान में दफ़नायो वियो। नारे भरिसां ॿिनि धुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो, 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जरवार वेझो हिकु हफ़्तो अॻु क़तल थी वियल पोरिया जो केस दाख़िल न थियो। 2 ॿार ऐं सिन ज़ाल अञा ताईं गुम। ॻोठ बाहूं ख़ुश्क वासी पोरियत अब्दुल हफ़ीज़ मीराणी खे क़तल करे वाह में लोड़ियो वियो। लाश काज़ी वाह मां हथु आयो हो। वारसनि मूजिब मक़तूल जी ज़ाल ऐं संदसि 2 मासूम नियाणियूं अञा ताईं गुम आहिनि। पोरिया जे कातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि ज़ाल ऐं ॿारनि खे ॻोल्हियो वञे।